हाणे चक जा जेके सिंधी हिंदू आहिनि उन चक जे सिंधी हिंदुनि में मुंहिंजो कहिड़ो कमु पवणो आहे? चक शिकारपुर केॾा मोह मरियम जो केॾा टंडोला यार, शिकारपुर में मुंहिंजो छा वञे? शिकारपुर में असांजा 3 सिंधी हिंदू भाउर क़तल थिया, उनजे लाइ हड़ताल ते असीं वेठासीं। तव्हां ॾिठो सभिनी कस्तूरी जे केस जी ॻाल्हि कई, हसन फसायो, आख़िर में तोड़ ताईं जॾहिं धुरनि जा मालिक बि ठही वेंदा आहिनि तॾहिं अवामी तहरीक बीठी हूंदी आहे। जॾहिं मालिक ठही उजूरा वठी कंप्रोमाइज़ कंदा आहिनि सिंध में कबीलाई सरदारनि सां ऐं ॿियनि सां, तॾहिं अवामी तहरीक बीठी हूंदी आहे। ऐं तव्हां सां वाइदो थो कयां त कंहिं सिंधी हिंदू भाउ सां, कंहिं असांजे मुस्लमान भाउ सां, कंहिं सरकारी मुलाज़िम सां थर में का बि ज़्यादती थी, अवामी तहरीक तरफ़ां तव्हां सां इहो वाइदो आहे। ऐं आउं वसंत हरी साहब खे पंहिंजो चवां थो त मुंहिंजो टेलीफोन नंबर तव्हां सभिनी खे ॾेई छॾियो। मुंहिंजो टेलीफोन नंबर तव्हां सभु वसंत हरी साहब खां वठी छॾियो। तव्हां सां कानूननि को बि मसइलो थिए, मीरपुर ख़ास में ऐं मिठी में वसंत हरी अवामी तहरीक तरफ़ां जेकॾहिं सरकार तरफ़ां तव्हां सां का ज़्यादती थी आहे, तव्हांजो वकील बणिजी तव्हांजे हक़ लाइ लड़ंदो। ऐं जेकॾहिं हैदराबाद में हाई कोर्ट में वञणो पियो त तव्हांजो ही कारकुन ऐं तव्हांजो भाउ अयाज़ लतीफ़ पली जो तव्हांजे पारां आवाज़ बुलंद कंदो। आउं सम्झां थो त जेकॾहिं थर जा माण्हू पंहिंजे ईंदड़ नसलनि लाइ हिकिड़ो नओं थर, हिकिड़ी नई सिंध ऐं नओं पाकिस्तान अॾणु चाहिनि था, उहो पाकिस्तान जेको मोहम्मद अली जिन्ना जे ख़्वाबनि वारो पाकिस्तान हुजे, जंहिंमें हिंदू मुस्लिम ग़रीब अमीर उन्हनि सभिनी जा हिकु जहिड़ा आइनी हक़ हुजनि, त उन लाइ तव्हां वटि वाहिद ज़रियो अवामी तहरीक। ऐं तव्हांखे गुज़ारिश थो कयां त तव्हां अवामी तहरीक खे आज़मायो, अवामी तहरीक जो साथ ॾियो, अवामी तहरीक जी क़यादत जो साथ ॾियो। ऐं पाण रुगो जलसनि ऐं जुलूसनि में न, नंढनि नंढनि ॻोठनि में वापारिनि वटि, दुकानदारनि वटि, जेके बसनि जा ड्राइवर आहिनि, कंडक्टर आहिनि, क्लीनर आहिनि, हारिन आहिनि, उन्हनि सभिनी वटि वञो, उन्हनि खे चओ त तव्हां सालनि जा साल रईसनि खे, मीरनि खे, पीरनि खे, वॾेरनि खे आज़मायो। हाणे बि तव्हां वॾेरनि जे पोयां इलेक्शन में डोड़णु चाहियो त भले वञी डोड़ो। तव्हां अवामी जिदोजहद में अवामी तहरीक जी बांह झले, अवामी तहरीक जे माण्हुनि जी हंज, उन्हनि जी झोली, उन्हनि जे भाकुर में, उन्हनि जे बाहुनि में अची ॾिसो। अवामी तहरीक तव्हांखे तोड़ ताईं वठी वेंदी। ऐं अवामी तहरीक थर जे माण्हुनि जे हिकिड़े हिकिड़े इंच, हिकिड़ी हिकिड़े नौकरीअ ऐं हिकिड़े हिकिड़े वसीले जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजी तरफ़ां भरपूर कोशिश कंदी। ऐं तव्हां साथ ॾिनो त उहे समूरा हक़ छिनी वापसि वठंदी। जी